हज़रत इमाम रब्बानी खां थींदो, सोने अब्दुल लतीफ भिटाई खां थींदो। असां तमाम 25 सदीअ जे अंदर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। अल्लाह अहिड़ो कामिल सॼण साईं जी सूरत में नसीब कयो आहे। 15 सदीअ जे अंदर अल्लाह जो कामिल वली दुनिया खे क़ल्बी ज़िक्र सेखारे रहियो आहे। सुभान अल्लाह। कल्बी जिक्र, दिल वालो जिक्र सभिनी जिक्र खां अफजल आला है। साईं करीम ही कम आवा के ॾियां थो, यो कम कजो पर दिल सां कजो। हां मुंहिंजा ये चवंदा आहियूं अबा ही कम कजाए दिल सां कजाए। या साईं सिकंदर वञी बाज़ार मां वॻो वठी आयो, कपड़नि जो जोड़ो वठी आयो, अची दर्ज़ीअ खे ॾिनई, बाबा हिनखे दिल सां सिबजाए। दर्ज़ी त हथ सां हलाईंदो, हथ सां कम कंदो, दिल सां चवण जो मतिलब छा? जेको दिल सां कम कयो वेंदो आहे उहो कम ॿियनि कमनि खां भलो हूंदो। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। दिल इंसान जो सरदार, इंसान जे जिस्म जे अंदर उज़्वन जो सरदार दिल।